सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मज़बूत नेवी मज़बूत सामूंडी हदनि जी ज़मानत आहे। परॾेही अगराई जो दिफ़ा करण ते हथियारबंद फ़ौजा थोराइता आहिनि। कंहिं बि अगराई खे रोकण लाइ पाक फ़ौज हर वक़्तु तयार आहे। ॿिनि जंगी जहाज़नि जी शमूलियत सां नेवी जी दिफ़ाई सलाहियत वधीक मज़बूत थींदी। सामूंडी जंगी जहाज़न PNS बाबर ऐं हिननि जी सामूंडी फ़ौज में शमूलियत। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि जी शिरकत। सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ चयो आहे त पाकिस्तान परॾेही मुदाख़लत खे भरपूर ताक़त सां रोकियो आहे। सामूंडी फ़ौज मुल्की सामूंडी हदनि जी हिफ़ाज़त लाइ मुकमल तौर तयार आहे। ॿई जंगी जहाज़ जदीद हथियारनि सां भरियल आहिनि। सुप्रीम कोर्ट ने तरमीमूं बहाल करे छॾियूं। तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त रद्द। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त PTI बानी साबित न करे सघियो त नेब तरमीमूं गैर आइनी आहिनि। सुप्रीम कोर्ट खे कानून साज़ी हर शरत में बरक़रार रखणु घुरिजे। अदालत ऐं जज पार्लियामेंट लाइ गेट कीपर जो किरदार अदा नथा करे सघनि। पार्लियामेंट ऐं अदलिया जो आइन में पंहिंजो पंहिंजो किरदार आहे। अदालती फ़ैसिले खां पोइ तोशाखाना 2 ऐं अलकादिर ट्रस्ट केस ख़त्म थी चुका आहिनि। नए कानून में लिखियल आहे त वफ़ाक़ी काबीना जे फ़ैसिले खे छूट आहे। बैरिस्टर गोहर सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो NRO 2 आहे। केस अवाम खे खणी वेंदासीं। हुकूमत में अवाम जा हक़ीक़ी नुमाइंदा न पर फार्म 47 वारा माण्हू शामिल आहिनि। शिबली फराज़ इलेक्शन कमीशन तरफ़ां इंट्रा पार्टी केस में तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त रद्द। फ़ैसिले में चयो वियो आहे त इंट्रा पार्टी चूंडुनि जी कानूनी घुरिजुनि जो जाइज़ो वठणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। सर्टिफिकेट जारी करण जी हक़ीक़तुनि खे ॾिसण लाइ इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। इस्लामाबाद में जलसनि बाबति इलेक्शन एक्ट तरमीमी बिल सेनेट खां पोइ क़ौमी असेंबली मां बि मंज़ूर। सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं तहरीक इंसाफ़ जो हंगामो नारेबाज़ी कई। बिल जे मतन में चयो वियो आहे त इस्लामाबाद में बिना इजाज़त जलसो करण ते 3 साल कैद जी सज़ा मिलंदी। डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद में जलसे जी इजाज़त ॾींदो। DC इजाज़त न ॾिनी त चीफ कमिश्नर खे दरख़्वास्त करे सघबी। चीफ कमिश्नर जे फ़ैसिले ख़िलाफ़ घरू सेक्रेटरी वटि नज़रसानी दरख़्वास्त जी इजाज़त हूंदी। इर्सा एक्ट में तरमीमुनि ख़िलाफ़ सिंध में एहतजाज जो सिलसिलो शुरू। हैदराबाद में अवामी तहरीक जो एहतजाजी मुज़ाहिरो। वारा में हारी तहरीक जो इर्सा एक्ट में तरमीमुनि ख़िलाफ़ एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त इर्सा एक्ट में तरमीम सां कंट्रोल वफ़ाक़ हवाले थी वेंदो। फ़ैसिले खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जो अवाम इर्सा एक्ट में तरमीम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। इर्सा एक्ट में तरमीम सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी साज़िश आहे। 3 सूबनि कालाबाग डैम खे मुकमल तौर रद्द कयो आहे। कालाबाग डैम कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सिंधी अदबी बोर्ड चेयरमैन मखदूम सैद जमाल सिंध समेत सॼे मुल्क में बचाव जो ॾिहाड़ो जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मिरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी पाक फ़ौज जे शहीदनि खे भेटा। इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी। मुल्क तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। नेवल हेडक्वार्टर इस्लामाबाद में शहीदनि जी यादगार ते ख़ासि तक़रीब। वाइस एडमिरल अवैस अहमद बलग्रामी शहीदनि जी यादगार ते गुल निछावर किया। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना
अल्लामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड जी तब्दीली वारी तकरीब। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा बचाव वारे दिहाड़े जे शहीदन ऐं गाज़िन के सलाम पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चुनाव त पाक फौज क़ौमी ख़ुदमुख्तियारी ऐं मुल्क सलामती समूरनि चैलेंजनि खे मुड़ण लाइ हर वक़्तु तैयार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चुनाव त कश्मीर मसइलो हल न थियण ख़िते में अमन जे क़याम में सभ खां वॾी रंडक आहे। डिजिटल दहशतगर्दी ख़तरनाक आहे। महफूज़ पाकिस्तान जे अज़म के केर कमज़ोर नथो करे सघे। इख़्तिलाफ़नि खे विसारे मिसाली ॿधी ऐं भाईचारे जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। जेसिताईं मुतहद रहंदासीं का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान पहुचाए नथी सघे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हथियारबंद फौज हमेशा चैलेंजनि जो ॾिमी मुक़ाबिलो कयो आहे। शहीदनि ऐं ख़ासि जूं क़ुर्बानियूं दिलनि ते चुटियल आहिनि। अवाम ऐं फौज विच में भाईचारो मज़बूत करणो पवंदो। बांग्लादेश उबरी हुकूमत जे चीफ एडवाइज़र डॉक्टर मोहम्मद यूनिस चयो आहे त शेख हसीना वाजिद खे भारत मां वापसि आणणो पवंदो। अॻूणी वज़ीर आज़म जी भारत में वेही बयान ॾियण मां को बि ख़ुशि न आहे। सिंध हाई कोर्ट असिस्टेंट कमिश्नर लाइ महांगियुनि गाॾियुनि जी ख़रीदारी खां रोके छॾियो। 138 गाॾियुनि जी ख़रीदारी बाबति 4 हफ़्तनि में जवाब तलब। कराची कारसाज़ हादसे केस जे जवाबदार नताशा जी ज़मानत मंज़ूर। 1 लख रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। नताशा जे मुड़ुस दानिश इक़बाल जी ज़मानत में वाध। फोथनि जे वारसनि सां जवाबदार धुर सां ठाह करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट नादरा चेयरमैन मुनीर अफसर जी मुक़ररी खे कालादम करार ॾेई छॾियो। उहिदे तां हटाइण जो हुकुम दरख़्वास्त ॾींदड़ जो मौक़िफ़ आहे त निगरान हुकूमत नादरा कानून में तरमीम करे हाज़िर सर्विस आर्मी ऑफिसर के नादरा चेयरमैन मुक़रर कयो। निगरान हुकूमत मुस्तक़िल पॉलिसी में मुदाख़लत नथी करे सघे। दिल में नौजवान जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चुनाव त मुख़ालिफ़नि साजिद अली दश्ती खे बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करे रही आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत। मटियारी जे इलाइक़े 71 मोरी व ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा फौत। हादसे में मोटरसाइकिल सवार अब्दुल शकूर खैबर ऐं साहब ॾिनो दमदमी हवाले कयो। ट्रक ड्राइवर गिरफ़्तार। डिगरी में भी रोड हादसे जे नतीजे में 1 ॼणो फौत। पीसीबी चेयरमैन्स वनडे कप जे स्क्वाड्रन लाइ कप्ताननि जो ऐलान करे छॾियो। सऊद शकील डॉल्फिन्स, शाहीन आफरीदी लायंस ऐं शादाब खान पैंथर्स जी क़यादत कंदो। मोहम्मद हारिस स्टॉल्जन्स ऐं मोहम्मद रिज़वान वोवल्स जी क़यादत कंदो।